दोस्तों थर जे रल वीलोग में अवांखे ॿुधाईंदासीं त खुंबियूं असां किथां वरितियूं। मिठी शहर में असां खुंबियूं वरितियूं। हिते मास्तर परेशान बीठो, बुख लगी ॾाढी, सोचो मास्तर के मानी भी किथे खाराइजे, पर हुनखे चयोसीं थर पहुतो हुई त सब्र कर, मानी सवेरे खाइण जो कहिड़ो कमु आहे, शाम जी मानी खाई पिया। हाणे असीं पहुतासीं गड्डी भिट ते। गड्डी भिट ते ॾाढी रश लगी पई, नौजवान मंचला बीठा, जहिड़ो क़ाइदे आज़म मज़ार हिते हुजे। अड़े बाबा 13 अगस्त लगी पई आहे, क़ाइदे आज़म मज़ार त कराची आहे। गड्डी भिट जी रौनक ॾिसण जहिड़ी हुई, छाजे करे जो माण्हू जाम हुआ, बाक़ी सावक घटि हुई। हीअ दोलारी ॾिसी छा समद चयो त आऊं नई शादी थो करियां। मूं चयो बाबा हिकिड़ी शादी कई थी, हिनखे त मूं ॾे। पोइ खिल में ट्रक में ॿुॾो पियो। उन खां बाद में असीं वरी जेको आहे गड्डी भिट ते रौनक ॾिसंदे ॾिसंदे दोलारी खे 50 रुपया ॾेई पोइ पहुतासीं शहर मिठी में, जिथे असां ब्लैक डायमंड जेका खणी चऊं बार्गेनिंग वारी कंपनी कोन्हे, ब्लैक डायमंड ते मानी खाधी थी। मानी में असां छा खाधो, खाटियो माना थूम वारो, हसनैन मेमन थूम वारो खाई, पोइ खटा खटा जेके ट्रक में ॾिना। हाणे ॾिठोसीं त हिन पार्क खे ठाहिनि पिया, छा पिया कनि। पोइ ॾिठोसीं त हिते जेको आहे त या अल्लाह या रसूल पिया लिखनि। हिननि चयो त असां जेको आहे हिते 14 अगस्त जी कंदासीं वॾो में वॾो सेमिनार। उन खां पोइ वरी मानी ते राति जो हैदर वटि पहुतासीं। हाणे ॾींहं वारी मानी असां शाम जो 6 बजे खाधी। राति जो हैदर खे चयोसीं मानी त तो ॾाढी भली ठाराई आहे, तुंहिंजी महिरबानी। साईं जाम खे चयोसीं मानी काची न, आउं कोन खाईंदुसि। पोइ मानी ॾिठी थी, पर असांजो जेको आहे सो खाइण वारी बुख जेका आहे उहा लही हली। इन जे करे मानी खाइण खां पोइ असीं जेको कचहरी में वेही रहियासीं। कचहरी करे हैदर हले पोटे सां राति जो सुम्ही पियासीं। सुम्ही पई ऐं जेको सो निंड असांखे भली आई, छो त मच्छर कोन हुआ। बहितरीनु निंड करण खां पोइ बाद में असां ताड़ियूं वॼाए सुबुह जो वरी सवेर उथियासीं। चांहि जो कोप पी शहर तुगूसर घुमणु निकिरियासीं। तुगूसर ॻोठु आहे हिकिड़ो हाले पुट जो, उते साईं यूसुफ हाले पुट सां कचहरी कईसीं। साईं यूसुफ हाले पुट 90 खां 92 सालनि जो आहे। अञा बि जेको आहे तो उठ ते चढ़ंदो आहे, सवारी कंदो आहे। पोइ इहा कचहरी करे करे सुबुह थी वेई असांखे वरी नंगर